दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक अली बाबा जी लिखियल कहाणी नवां पैगाम्बर ॿुधाईंदुसि। जगन खां पोड़ो तारीख़दान लिखी रहियो आहे, लिखंदो थो अचे। हिन खंड जी तारीख़ जा ॿारड़ा स्कूल में पढ़ंदा आहिनि। मूं निंड लाके पढ़ियो हो। अण आरिया अण सुधिरियल ऐं उघाड़ा हुआ। कचो मां मच्छूं ऐं गिलयूं ऐं ॻोहूं खाईंदा हुआ। पहाड़ जे चुरनि में रहंदा हुआ। पोइ ख़ैबर जो लक लतारे आरिया लोक आया। जे सुधिरियल हुआ ऐं कपिड़ा ओढ़ींदा हुआ, उन्हनि झंगली अण आरियनि खे मारे मात कयो ऐं खेनि खंड मां हेकाले कढायो ऐं सारे हिंदुस्तान जा वाली थी वेठा। मुंहिंजी दिलि में सुधिरियल आरियनि लाइ इज़त पैदा थी वई। लिखियलु आहे, सिकंदर आज़म यूनान जो बादशाह हो। हिन सारी दुनिया ते घेरो कयो हो। वॾो बहादुर, रहमदिल, जंगजू, सूर्य ऐं इंसाफ़ वारो बादशाह हो। मरण वेल हिन पंहिंजा हथ कफन खां ॿाहिरि कढाए छॾिया हुआ। ॾिसो, ख़ाली हथे पियो वञा। मूं दिलि में चयो, वाह वाह, मरण वेल बि दुनिया लाइ सबक़ छॾे वियो। लिखियलु आहे, कुतुबुद्दीन ऐबक ग़ुलाम घराणे जो पहिरियों बादशाह हो। वॾो आदिल, इंसाफ़ वारो, जंगजू ऐं बहादुर बादशाह हो। खेसि लख दाता लख बख़्श करे कोठींदा हुआ। हिन वण पोखाया, खूह खोटाया, ढलो माफ़ कयूं ऐं वॾियुनि वॾियुनि इमारतनि जा बुनियाद विधा। कुतुब मीनार ऐं कुतुब मस्जिद अञा ताईं सिर्फ़ यादगार आहिनि। मूं सोचियो, बादशाह त अहिड़ा हूंदा आहिनि। लिखियलु आहे, नासिर अल-दीन अल्तमश जो नंढो पुटु हो। ॾाढो नेक दिल, ख़ुदा तर्स, नेक, परहेज़गार, बहादुर ऐं जंगजू बादशाह हो। खेसि दरवेश बादशाह करे कोठींदा हुआ। हू शाही खज़ाने जो हिकु ॾोकड़ बि पाण ते ख़र्च करणु हराम सम्झंदो हो। अखर ॾाढा सुहिणा हुअसि। क़ुर शरीफ़ जा नुस्ख़ा लिखी टोपियूं, तबा ऐं तौरूं ठाहे उन्हनि ते पेट गुज़र कंदो हो। मूं चयो, जज़ाक अल्लाह, एॾा खज़ाना हूंदे हथ जो पूरो कंदो हो। लिखियलु आहे, जलालुद्दीन बादशाह खे को बि पुटु कोन हो। पंहिंजे भाइटे अलाउद्दीन खे पुटु करे कोठियाई ऐं इहो ख़्यालु पैदा थियसि, सिकंदर वांगुरु सारी दुनिया खे फतह कया। हिन गुजरात, काठियावाड़, तैमूर, चित्तूर, अजीम, मालवा ऐं सिंध जा कुझु इलाइक़ा फतह कया हुआ। हू ॾाढो आदिल, बहादुर ऐं इंसाफ़ वारो ऐं ग़रीबनि जो ख़ैर ख़्वाह हो। तंहिं करे खेसि काफ़ूर मुल्क जो ज़हर ॾिनो हो। लिखियलु आहे त तैमूर चंगेज़ ख़ान जे पोयनि मां हो। निहायत बहादुर, इंसाफ़ वारो ऐं जंगजू हो। तातारनि, तुर्कनि ऐं ईराननि जो वॾो लश्कर वठी अची हिंदुस्तान में काहे पियो हो ऐं सारे हिंदुस्तान जा बुनियाद धोरे छॾियाई। हू वॾो क़दरदान ऐं इंसान दोस्त बादशाह हो। लिखियलु आहे, बाबर तैमूर जो परपोटो हो। हिन तैमूर वांगुरु रुगो हिंदुस्तान में फुलट कान कई, पर पानीपत जी लड़ाई में इब्राहिम लोधी खे बि शिकस्त ॾेई दिल्ली जे तख़्त ते वेठो। हिन बंगाल जो जोधपुर, सिंध, राजपूताना, गुजरात, कश्मीर, बल्कि इहो चवणु मुनासिब थींदो त सारो हिंदुस्तान फतह कयो। हिनखे इंसानी खोपड़ियुनि जा मीनार ॾाढा वणंदा हुआ। हू वॾो बहादुर, आदिल, रहमदिल, ख़ुदा तर्स हो। हू यके सिर ॿ मुड़ुस कच्छ में खणी जमुना नदी खे पार कंदो हो। संदसि वक़्त में रैयत तमामु सुखी हुई ऐं मथां ढल माफ़ कई वियाई। लिखियलु आहे, हमायूं ॾाढो रहमदिल, ख़ुदा तर्स, दूर अंदेश ऐं दरवेश बादशाह हो। हिन खूह खोटाया, मुसाफ़िर खाना ठाराया, आफ़ीम सां मिली थोरी दिलि हुअसि। लिखियलु आहे, शेरशाह सूरी घराणे जो पहिरियों बादशाह हो। हिन हमायूं सां ठगी करे कुझु साल हुकूमत कई हुई। हू एॾो बहादुर हो जो तलवार जे हिक ई धक सां शींहं खे ॿ हंधि करे छॾियो हुयई। तंहिं करे खेसि शेरशाह चवंदा हुआ। हिन खूह खोटाया, वण पोखाया, रस्ता ठाराया ऐं 5 वक़्त नमाज़ क़ाइमु कई। संदसि वक़्त में शींहं ऐं ॿकरियूं हिक ई घाट तां पाणी पीअंदा हुआ। लिखियलु आहे, जलालुद्दीन अकबर खे मुग़ल आज़म करे कोठींदा हुआ। हिन सारे हिंदुस्तान ते 49 साल हुकूमत कई हुई। हू हिंदू ऐं मुसलमाननि खे हिक अख सां ॾिसंदो हो।
हिन ढलू माफ़ कयूं, खूह खोटाया, रस्ता ऐं मुसाफ़िर खाना ठाहिराया ऐं रैयत खे पंहिंजो औलाद करे सम्झंदो हो। हिन हिंदू ऐं मुस्लमाननि खे गॾु करण ते चाहियो। तंहिं करे मुस्लमान रैयत मंझां सुम्हड़े नाख़ुश थी पई हुई। लिखियलु आहे त जहांगीर जो इंसाफ़ त सारी दुनिया में मशहूरु आहे। सदाईं दर ते इंसाफ़ जी पुकार लाइ टिला ऐं जंजीरूं लड़कदियूं हुयसि। थोरो आशिक़ मिज़ाज हो, पंहिंजी ॻाल्हि नूरजहां सां ॾाढी दिलि हुयसि। थोरो आफ़ीम ऐं शराब वापराईंदो हो। लिखियलु आहे त शाहजहान पंहिंजे भाउ शहरयार ऐं संदसि ॿारनि खे माराए तख़्त ते वेठो हो। वॾो नेक नमाज़ी, इंसाफ़ वारो, ग़रीब नवाज़, रहम दिल ऐं बुज़ुर्ग बादशाह हो। राणी मुमताज़ महल ते साह छॾींदो हो। हिन खूह खोटाया, वण पोखाया, वॾियुनि वॾियुनि इमारतुनि जा बुनियाद विधा। ताज महल, जामिया मस्जिद ऐं शालीमार बाग अञा ताईं संदसि यादगार आहिनि। लिखियलु आहे औरंगज़ेब पंहिंजे भाउ दारा शिकवा ऐं ॿियनि टिनि भाइरनि खे माराए तख़्त जो अकेलो वारिस थी वेठो। तंहिं करे खेसि आलमगीर जो लक़ब मिलियो। हू वॾो नेक नमाज़ी, परहेज़गार, कामिल, दरवेश ऐं वली अल्लाह हो। हिन तख़्त ते वेहंदे ई मराठनि ऐं राजपूतनि खे टोटा चॿराए छॾिया। शराब ऐं राग खे बंदि करायई। सॼी उमिरि शाही ख़ज़ाने मां पाण ते टको बि ख़र्च कोन कयई। अखर तमामु सुहिणा हुअसि। क़ुर शरीफ़ जा नुस्ख़ा लिखी टोपियूं तॾा ऐं पंहिंजी ख़ुशहाल रैयत जा जंग आहोरे पेट गुज़र कंदो हो। सारी तारीख़ सिकंदर आज़म जे दौर खां वठी अंग्रेज़नि जे दौर ताईं अहिड़नि आदिल, नेक नमाज़ी, इंसाफ़ पसंद, दरवेशनि, वली अल्लाह, जंगजू ऐं बहादुर बादशाहनि जी साराह सां भरी पई आहे। ऐं लिखियलु आहे, ख़बर अथव मोहन जो दड़ो कीअं तबाह थियो? जवाब आहे, उन लाइ त महाराजा मोहन वॾो ज़ालिम, जाबिर, अयाश ऐं ज़ानी राजा हो। संदसि मुल्क में जेका बि शादी थींदी हुई, उन कुंवार खे पहिरीं राति हू ज़ोरू पाण वटि टिकाईंदो हो। हिकु भेरो जॾहिं संदसि भेण जी शादी थी, जीअं त राजा मथसि पहिरीं बेईमान हो, सो भेण खे पहिरीं राति पाण वटि टिकाइण चाहियईं। अल्लाह ताला जो मथसि ॾमर नाज़िल थियो, धरती धुॿी, अख छले वियो राजा ऐं संदसि प्रजा कहिड़े मण मिटी हेठि दॿिजी गरक थी विया। वरी मूंखे ॾाढी ख़ुशी थी, चङो थियो, अल्लाह ताला ख़ैर गरक कयो। मनोज किथे जो भेण सां त शादी कयई। लिखियलु आहे, ख़बर अथव त काहू जो दड़ो कीअं गरक थियो? जवाब आहे, महाराजा काहू मीरपुर ख़ास वारे पासे खां हुकूमत कंदो हो। हू वॾो ज़ालिम, अयाश, जाबर, मुनकर ऐं ज़ानी राजा हो। हज़ारे बानियूं राणियूं जे बावजूद जेका बि सुहिणी औरत ॾिसंदो हो, तंहिंखे खणी वञी कोर्ट में काबू कंदो हो। हिकिड़े भेरे तलाव में भेड़ खे उघाड़ो वेंदे ॾिठईं। सो दिलि बेईमान थी पियसि, खणी वञी कोर्ट में काबू कयाईंसि। अल्लाह ताला जो मथसि अज़ाब नाज़िल थियो, सिजदे जे पांध अची बीठो ऐं धरती ठकाए ॾेई फाटी पई। ज़ालिम राजा ऐं संदसि प्रजा ॼण त बचन सूधा ऊने पाताल में हलिया विया। लिखियलु आहे, ख़बर अथव दिलू राय जी मगरी कीअं नास थी? जवाब आहे, दिलू राय सेवण जे मथां राज कंदो हो। हू वॾो खून ख़वार, अयाश, वॾे दर्जे जो मकार ऐं ज़ानी राजा हो ऐं हर राति नई मुंद माणींदो हो। हिकु भेरो हू किथां ॿाहिरां थी आयो। चेट जी चांडोकी में महल जे अङण में भेण जी धीउ खे सभई सेज ते सुतल ॾिसी अंधो थी पियो। नियाणी ते वठी नाहर वारो हमिलो कयईं। अल्लाह ताला जो मथसि कहर नाज़िल थियो। 7 फ़रिश्ता आसमान मां लथा, जिन अची ज़मीन ते किला खोड़िया ऐं जंजीरुनि सां संदसि नगरीअ जा बुनियाद पारां धोड़े कढिया ऐं इहो ज़ालिम राजा ऐं संदसि प्रजा नीस्त ऐं नाबूद थी विया। लिखियलु आहे, ख़बर अथव देबल जो बंदर कीअं तबाह थियो? जवाब आहे, सिंध जो हुक्मरान महाराजा दाहर वॾो ज़ालिम, जाबिर, अयाश ऐं ज़ानी हो। हिन वटि संगमरमर जे मुजस्मनि जहिड़ियूं सभई हसीन बानियूं हुयूं। पोइ बि भेण सां शादी कई हुई। धाड़ेलनि जा टोला वठी सामूंडी रस्ते खां अरब जे हाजियुनि जा जहाज़ गुज़रंदा हुआ, उन्हनि खे फुरींदो हो। अल्लाह जो मथसि कहर नाज़िल थियो, रहमतल मुस्लिमीन ख़लीफ़े हिजाज़ जे मन में मथसि काह करण जी वधाई। जंहिं लश्कर सां मुजाहिद मोहम्मद बिन कासिम खे ॾियारे मोकिलियो। सॼी सिंध में घोड़ा घोड़ा थी वई।
अरब गादियुनि जे घोड़नि काफ़रनि खे ॼण त ॿचे सूदो चीभाटे मारियो। मुनकर ऐं मिलोन ॿाहिर खे शिकस्त मिली, संदसि सिर खे नेज़े ते टंगियो वियो ऐं मोहम्मद बिन कासिम जे मुजाहिदनि मंजनीकनि जे पहण सां देबल जी दीवारनि खे दुनिया जे तख़्ते तां मेसारे छॾियो। पढ़ी मूंखे ॾाढी ख़ुशी थी, चङो थियो। मुनकर ऐं मिलोन खे सेखत मिली भेण सां। भेण तां कोन तरंदा हुआ, ज़ालिम ज़ानी, जहिड़ी कयाऊं तहिड़ी भॼाऊं। ऐं आउं पंहिंजे अणपढ़ियल दोस्तनि खे सिकंदर मकदूनी, महाराजा अशोका, कुतुब मीनार ऐं ताज महल जूं कहाणियूं ॿुधाईंदो हुअसि ऐं जहांगीर जे इंसाफ़ जा डुक भरींदो हुअसि। हिकिड़े भेरे संजय जी सुहाई रेल अम्मा मूंखे चयो त पुटु अच त तोखे दोदो सूमरे जी कहाणी ॿुधायां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हैरान बि थियसि। चयमि, अम्मा दोदो सूमरो केरु हो? चयाईं त पुटु तोखे दोदो सूमरे जी ख़बर कान्हे? दोदो सूमरो सिंध जो सूर्य, सर्वेज ऐं सपूत हो। इन सिंध जी सदा सुहागन धरती तां पंहिंजो सिर घोरियो हो। मूं हैरान थींदे चयो, पर अम्मा तारीख़ में तो मुंहिंजो नालो आहे ई कोन। अम्मा चयो, हा पुटु, दोदो सूमरो सिंध जो हुक्मरान हो। तारीख़ में संदसि नालो कोन्हे त छा थियो? सारी सिंध में हर माण्हू हर मुद जे सीने ते सदाईं संदसि रत रतूर तारीख़ जा चिट हूंदा। ऐं चयाईं, पुटु इहा कहाणी मूंखे तुंहिंजी नानी ॿुधाई हुई। हाणे कन ॾेई सिंध जे उन ई दूल दलेर जी कहाणी ॿुध। ऐं पोइ अम्मा मूंखे सिंध जे उन सूर्य, सर्वेज ऐं बाग़ैरत दोदे जी कहाणी ॿुधाई। इहा कहाणी एॾी त दर्द ऐं दिलि ॾारींदड़ हुई जो मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। निड़ी में ॼण त मच्छीअ जो कंडो फासी पियो हुउमि। चयमि, अम्मा पोइ रूपा त तबाह थी वई? अम्मा चयो, हा पुटु, पोइ रूपा हमेशह लाइ सिंध जे सीने तां मेसारजी वई। अम्मा ॼण रोई पई हुई ऐं आउं कंहिं ॻोढ़ी सोच में ॿुॾी वियो हुउसि। अम्मा दोदो सूमरो अलाउद्दीन खे पंहिंजी भेण जो सम्झ छो नथो ॾिनो, जिथे हुन पाण त बाग़नि सां शादी करणु नथे चाही? सट मां हिकु थप्पड़ मुंहिंजी गिल ते लॻो। मुंहिंजो मोह ई फिरी वियो। वाइरो थी वियसि। कावड़ मां अम्मा जो जिस्म ॾकी रहियो हो ऐं पोइ निहायती प्यार मां मुंहिंजे वारनि ते हथ फेराईंदे घायल आवाज़ सां चयाईं, पुटु पहिरीं ॿुधाए, तूं पंहिंजी भेण सां शादी करे सघीं थो? मुंहिंजो रूह ॾकी वियो। चयमि, न। अम्मा चयो, पोइ तूं सिंध जे सूर्य, सर्वेज, गैरतमंद पहलवान जे बारे में इहो छो थो सोची? मूं चयो, अम्मा किताबनि में त ईअं लिखियलु आहे, सिंध जा सभु हुक्मरान भेण सां शादी कंदा हुआ। मुंहिंजे दरे जे बादशाह दिलू राय, काहू जे दरे जे बादशाह ऐं महाराजा ॿार सभिनी भेण सां ई शादी कई हुई। अम्मा कुझु हैरत मां मुंहं में निहारींदी रही ऐं पोइ निहायती ॾुखियल आवाज़ में चयाईं, अलाए पुटु, उन जे बारे में त मूंखे ख़बर कान्हे, पर दोदो सूमरे जे बारे में तोखे ईअं सोचणु न घुरिजे। दोदो हिन धरतीअ जो सभ खां सूर्य, सर्वेज ऐं गैरतमंद नौजवान हो ऐं बाघल हिन धरतीअ जी सभ खां अज़ीम औरत। उन जे बारे में ईअं सोचणु बि गुनाह आहे। सच त इहा कहाणी मुंहिंजी दिलि में अलाउद्दीन जी दोदे ते ख़यल तरार वांगुरु खिप हणी वई हुई, पर मूंखे ईअं महसूस थियो ॼण इहा मुंहिंजे गुनाह जी नंढड़ी सज़ा हुई। ऐं सोचे रहियो हुअसि त मूं ईअं छो सोचियो। ऐं चयुमि, पर अम्मा तारीख़ में अहिड़े बहादुर, सूर्य ऐं गैरतमंद हुक्मरान जो नालो छो न ॾिनो वियो आहे? अम्मा चयो, अलाए पुटु, शायदि तारीख़ वारनि खे दोदो सूमरे जी ख़बर कान हुई। तूं वॾो थी जाएं त पोइ दोदो सूमरे जी तारीख़ लिखजांइ। हाणे वॾो थी वियो आहियां ऐं दरावड़नि खां अब्दुल रज़ाक शहीद ताईं जी तारीख़ लिखी रहियो आहियां। हिकिड़े ॾियारे हिकु चिॿ जहिड़ो कोड़ो तारीख़दान मुंहिंजे उंधाए कमरे में आयो ऐं हुके जहिड़े बुड़ कंदड़ आवाज़ सां चयाईं, मूं ॿुधो आहे तूं दरावड़नि जी तारीख़ लिखी रहियो आहीं? चयुमि, हा, मां वक़्त जो नौजवान आहियां। मां दरावड़नि खां अब्दुल रज़ाक शहीद ताईं तारीख़ लिखी रहियो आहियां। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी
पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे इन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जी घंटी खे दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आहे त हिन खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। थैंक यू।